ज़राअत जो शोबो पाकिस्तानी मईशत में करंगे जी हॾी वारी हैसियत रखे थो, छाकाणि त पाकिस्तानी मईशत में मजमूई ग्रास डोमेस्टिक प्रोडक्ट जो 19.5% उहो ई शोबो फ़राहम करे थो, जंहिंखां सवाइ पाकिस्तान जी 42.3% माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो पिणु इहो ई शोबो आहे। तंहिंखां सवाइ मुख़्तलिफ़ शोबनि खे रा मटीरियल पिणु ज़राअत जो शोबो ई फ़राहम कंदो आहे। तंहिं करे इहो चई सघिजे थो त क़ौमी तरक़ी, फूड सिक्योरिटी ऐं ग़ुरबत जे ख़ात्मे में ज़राअत जो शोबो मरकज़ी किरदारु अदा करे थो। पर बदकिस्मती सां पाकिस्तान अंदरि ज़राअत खे जिद्दत सां हमकिनार करण लाइ कॾहिं बि संजीदा कोशिशूं न कयूं वियूं आहिनि। उनजो उबतड़ हर दौर में ज़रई शोबे ऐं उन सां लाॻापियल माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल नए माली साल 2017-18 जी बजट आहे, जंहिंखे पाकिस्तान हारी इतिहाद मुकमल तौर ते रद्द कंदे वफ़ाक़ी बजट ख़िलाफ़ एहतजाज जो चिताव ॾेई छॾियो आहे। ज़रई मुल्क हुअणु ऐं मईशत जे मैदान में ज़राअत जे शोबे जो मुखिया किरदारु हुअणु सबबि हुअणु त ईअं घुरिजे हा त रियासत जी तवजह उन मुखिया शोबे जी तरक़ी ऐं वाधारे ते हुजणु घुरिजे हा। पर उनजे उबतड़ ज़राअत जे शोबे सां जंहिं क़िस्म जो रवैयो रवा रखियो वियो आहे, तंहिंसां ज़राअत जो शोबो तरक़ी बदिरां ॾींहों ॾींहुं पुठिते खां पुठिते थींदो वियो आहे। ज़रई शोबे सां वाॻियल आबादगार कॾहिं पोखाई लाइ वक़्ति सिर पाणी जी दस्तियाबी लाइ परेशान हूंदा आहिनि, त कॾहिं ज़रई दवाउनि ऐं भाण जा अघु खेनि परेशान करे छॾींदा आहिनि। कॾहिं उहे आबादगार नक़ुली दवाउनि ऐं ॿिज जी ग़ैर क़ानूनी माफ़ियाउनि जे वर चढ़ी पंहिंजी महिनत, पंहिंजी सीड़प विञाए वेंदा आहिनि, त कॾहिं आसमानी आफ़तूं मथनि बिजली केराए खेनि बर्बादु करे छॾींदियूं आहिनि। पर रियासत उन शोबे में नुक़सान खे घटाइण ऐं आबादगारनि खे फ़ाइदो ॾियारण जी पॉलिसियुनि ते कॾहिं संजीदगी सां सोचण लाइ तयार ई न थी आहे। अॼु बि जॾहिं पाकिस्तान हारी इतिहाद वफ़ाक़ी बजट खे रद्द करे रहियो आहे, तॾहिं हू मौक़िफ़ अख़्तियार कनि था त पाकिस्तान खे भारती ज़रई मंडी बणायो पियो वञे ऐं हू पंहिंजे आबादगारनि ऐं हारियुनि खे तबाह कंदड़ इन अमल खे कॾहिं क़बूल न कंदा ऐं पाकिस्तान खे हिंदुस्तान जी ज़रई मंडी थियणु न ॾींदा। हारी इतिहाद जे सदर ख़ालिद महमूद खोखर जो चवणु हो त वफ़ाक़ पारां नए माली साल जी बजट में ज़राअत लाइ कुझु बि न रखियो वियो आहे। हुकुमराननि जी अहिड़ी रवश हिन मुखिया शोबे ॾांहुं संदुनि तरजीहनि जी निशानदही करण लाइ काफ़ी आहे। गुज़िरियल 7 ॾहाकनि खां ज़राअत खे लाॻीतो नज़रअंदाज़ करण जा हाणे नतीजा इहे निकिरी रहिया आहिनि त नस्ली तौर ते ज़राअत जे शोबे सां लाॻापियल माण्हू हाणे पंहिंजे अबाणी किर्त खे ख़ैराबाद चई शहरनि जो रुख़ करे रहिया आहिनि, त जीअं उहे ॿिया के कमकारियूं करे पंहिंजे कुटुंब जो बाइज़त तरीक़े सां गुज़र सफ़र करे सघनि। नतीजे में हाणे ज़राअत जे पेशे खां लातालकी वारे रुझान में वॾी तेज़ी अची रही आहे। शहरी इलाइक़नि जे तेज़ी सां थींदड़ वाध खे ॾिसी हुकुमराननि खे इहो ज़रूरु सोचणु घुरिजे त शहरनि जी आबादी वधी रही आहे त उन सां यकीनी तौर ते संदुनि खाद खुराक जी ज़रूरतुनि जे पूराए लाइ मेवा, भाॼियूं, गोश्त, खीर ऐं अनाज जी घुर्ज में बि वाधारो थींदो ऐं जेकॾहिं घुर्ज में वाधारो थिए थो त पोइ रसद उन ज़रई शोबे खे ई फ़राहम करिणो आहे। पर छाकाणि जो हुकूमती बेतवजह जे करे ज़रई शोबो तेज़ी सां तबाही ॾांहुं वधी रहियो आहे, पोइ उहो कीअं मुमकिन आहे त उहो वधंदड़ मुल्की आबादी जे घुर्जनि खे पूरो करे सघे। तंहिं करे अॼु इहो तमामु ज़रूरी थी पियो आहे त हुकुमरान ज़राअत जे शोबे खे हथी वठाइण लाइ संजीदगी अख़्तियार कनि ऐं ज़रई सुधारा मुतारफ़ कराए ज़राअत जे शोबे खे जदीद टेक्नोलॉजी सां लेस कनि त जीअं न रुॻो ज़राअत जो शोबो पाण भरो थी सघे, पर मुल्की तरक़ी ऐं बेरोज़गारी जे ख़ात्मे में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे सघे।